असांजे सोशल मीडिया जे दोस्तो असां तव्हांखे इहो पैगाम ॾियूं था त सिंध में 8 जनवरी ते जेको तालीमी दिहाड़ो मल्हायो वञे पियो, हुन लाइ असांजा दोस्त, असांजो प्यारो ऐं जाखोड़ी दोस्त रहमतुल्लाह बिलाल ऐं असांजो ॿियो प्यारो दोस्त मोहम्मद रियाज़ जिलानी ऐं आउं पाण मोहम्मद अली खटक जेको सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में वर्किंग जे लाइ निकिता आहियूं। असांजो हीउ सफ़र जेको शुरू थियो 2 ॾींहं पहिरीं 2 जनवरी ते असांजो प्यारो दोस्त रहमतुल्लाह बिलाल साहब हैदराबाद मां सफ़र कंदे ठटे आयो ऐं ठटे में हुन मुख़्तलिफ़ समाजी ऐं सियासी ऐं ख़ुसूसन सहाफ़ी दोस्तनि सां मीटिंग कई ऐं उतां असांखे उन सॼो शेड्यूल ॿुधायो। पोइ ठटे मां असां पंहिंजो इहो सफ़र सुजावल, गुलारशी, बदीन, नंढो मोहम्मद ख़ान, हैदराबाद इन सॼे इलाइक़नि में असां सफ़र कंदे कंदे अॼु हैदराबाद खां वापसी ठटे जो सफ़र करे रहिया आहियूं। हींअर जेको असां किंजर झील क्रॉस करे चिलिया जे मुक़ाम जे वेझा पुॻा आहियूं ऐं असांजी इंशाअल्लाह 8 जनवरी जे लाइ भरपूर महिनत ऐं कोशिशि जारी आहे। ऐं जेका दोस्त असांजो इहो पैगाम ॿुधी रहिया आहिनि, असां उन्हनि खे बि इहो अर्ज़ु कंदासीं त हू पंहिंजे पंहिंजे हैसियत जे मुताबिक़ 8 जनवरी ते सिंध जो तालीमी दिहाड़ो मल्हाइनि ताकी माण्हुनि जे अंदरि बेदारी अचे ऐं माण्हू पंहिंजी बंदि पियल स्कूलनि खे खोलाइण लाइ मुतारिक़ थियनि ऐं स्कूलनि जी मालिकी कनि। ऐं असां वॾा पूर उमेद आहियूं गुज़िरियल 2-3 ॾींहंनि जे सफ़र में जिते असां प्रेस क्लब मकली हुजे या प्रेस क्लब ठटो हुजे या उन्हनि जा साथी हुजनि, उन्हनि जा जेका सदर हुजनि, साईं कमरुद्दीन गुल शाह जनरल सेक्रेटरी असांजे प्रेस क्लब मकली जो, अब्दुल हुसैन महेंद्रो साहब, या ठटो प्रेस क्लब में मोहतरम जनाब महबूब बुरोई साहब या उनजी सॼी टीम, सुजावल प्रेस क्लब में हिदायतुल्लाह खटी साहब ऐं उनजी सॼी टीम, अहिड़े ई तरीक़े सां सुजावल जा ॿिया मुतहरिक दोस्त शफ़ीउल्लाह मेमन हुजे या अज़ीज़ सरवान, इन्हनि सां असांजी मुलाक़ातूं थियूं। गुलारची प्रेस क्लब में असांजा प्यारा दोस्त साजिद इक़बाल ऐं लाला नदीम साहब, हुननि सां असांजी मुलाक़ातूं थियूं। सभिनी दोस्तनि असांखे वॾी मोट ॾिनी। हिन खां अलावा बदीन ज़िले में असांजी हैंड्स ऑफिस में हिकिड़ी भरपूर मीटिंग थी उते जी सिविल सोसाइटी सां, ऐं बदीन में ई असांजी बार कौंसिल में एडवोकेट जावेद भट्टी साहब सां असांजी मुलाक़ात थी, उन्हनि जे दोस्तनि सां मुलाक़ात थी। इन सभिनी दोस्तनि सां जंहिंजे साम्हूं असां पंहिंजी इहा दावत रखंदे आयासीं, सभिनी असांखे वॾी मोट ॾिनी, असांखे वॾो हौसलो ॾिनो ऐं असां वॾा शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि दोस्तनि जा बि जंहिंजा नाला मूंखां विसरी विया। ऐं ख़ुसूसन साईं अमीर हैदर शाह शिराज़ी साहब जे असांखे वॾी भरपूर मोट ॾिनी, पंहिंजो वीडियो पैगाम बि हुन रिकॉर्ड करायो जेको तव्हां सोशल मीडिया ते यकीनन ॾिठो हूंदो। ऐं जेको आहे असांजा उहो प्यारा दोस्त जेको टंडे मोहम्मद ख़ान में असांजी भरपूर मीटिंग थी, उन सभिनी दोस्तनि असां थोराइता आहियूं। ऐं असांजा सोशल मीडिया ते उहो दोस्त जेको असां सां सफ़र में गॾु कोन हुआ, जीअं मिसाल जे तौरु शबीर भट्टी साहब हुजे ऐं ॿिया असांजा प्यारा प्यारा दोस्त आहिनि, कुझु दोस्तनि जा नाला ज़हन ते न पिया अचनि। ऐं हिन जी कार में असां सफ़र करे रहिया आहियूं। इहे असांजे तमामु हिकिड़ो प्यारे दोस्त जी रोशन राव साहब जी कार आहे जंहिं असांखे हिन सफ़र जे लाइ इहा कार मुहैया कई विथ फ्यूल। ऐं इन सफ़र जे दौरान असां राति सुजावल शहर में रहियासीं जिते असांजे प्यारे दोस्त अज़ीज़ सरवान साहब असांजी ख़िदमत चाकरी कई। अब्दुलरहमान मला साहब असांखे राति जो मानी खाराई ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ दोस्तनि सां मुलाक़ात कराई। असां हंधि हंधि ते जिते बि वियासीं, किथे दोस्तनि असांखे अजरकू पाराए असांजो इस्तक़बाल कयो, किथे असांखे गुलनि जा हार पाराया ऐं किथे असांजी ख़िदमत चाकरी कई। ऐं यकीनन हीउ उन्हनि दोस्तनि जो आला ज़र्फ़ हो, इख़लाक़ हो, जीअं इहो महसूसु कयो त रियाज़ जिलानी रहमतुल्लाह बिलाल ऐं मोहम्मद अली खटक टेई दोस्त हिकिड़े वॾे काज़ लाइ निकिता आहिनि। ऐं इन्हनि दोस्तनि जो इहो फीडबैक ऐं ताउन असां सां हो, तंहिं करे असांजो हीउ वॾो सफ़र जेको 4-5 ज़िलनि में थींदे अॼु वापसी असां अधु राति जो ठटे जी तरफ़ करे रहिया आहियूं, जो राति जो तक़रीबन 11 खां 11:30 थियण वारा आहिनि। ऐं असां 2 ॾींहंनि खां पोइ वापसी पंहिंजे घर जी तरफ़ वञी रहिया आहियूं। असांजे लाइ दुआ कजो त असां ख़ैर सां पंहिंजे घर ते पुॼूं। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो, तव्हां यकीन कंदा त जेका बि जाखोड़ थी हिन में इलाही प्यारा सारा दोस्त मिलिया, चाहे उहो असांजो प्यारो दोस्त कासम भट्टी साहब हुजे, मुख़्तलिफ़ जेका दोस्त आहिनि, सभिनी जा असां दोहराइता आहियूं। सफ़र जे करे, थकावट जे करे, निंड पूरी न हुजण जे करे ज़हन पूरे तरीक़े सां
वो मेमोरी में कुछ दोस्त मिस भी थियनि पिया। शायद वो इहो रिकॉर्डिंग ॿुधण खां पोइ उन्हनि खे दिलि में शायद थिए त असांजो नालो दोस्तनि न वरितो, पर अलाह साईं सभिनी जी काविशनि खे क़बूल करे ऐं बेशक इन सारे सफ़र जे अंदरि सादिक लाखे जहिड़ा दोस्त हुजनि या हैदर शाह जहिड़ा दोस्त हुजनि, बेशक सभु दोस्त हुजनि। ऐं असांजी जेको इहो सफ़रु रहियो इन में हिकिड़ी शइ वॾी सक्सेस थी, जंहिंते रहमतुल्लाह बलाल साहब हर मीटिंग में ऐं हर मीडिया हाउस में माण्हू सां ॻाल्हाईंदे उन शइ जो वॾो ख़ुशी सां इज़हार कयो। उहा शइ इहा हुई त गुज़िरियल ॾींहुं असांजी ठटो बार कौंसल उनजो सदर पुनू केली साहब ऐं ॿी सॼी जेका संगत उन्हनि जी जेका बार जा मेंबरान हुआ उन्हनि सां असांजी हिकिड़ी वॾी भरपूर मीटिंग थी। ऐं इहा जेका मीटिंग हुई असांजे इंतिहाई प्यारे दोस्त एडवोकेट फरहान शम्स साहब अरेंज कराई ऐं इहा मीटिंग जेका आहे असांजी उते थी। त जेका बि ठटे जा एडवोकेट्स जेका वकला बरादरी हुई या जेको मीटिंग अरेंज कराई फरहान शम्स साहब, असां उनजा वॾा तौराइता आहियूं। त अॼु जेको असां जेको गुज़िरियल टिनि ॾींहंनि जो सफ़रु करे वापसी पंहिंजे घरनि ॾांहुं वञी रहिया आहियूं, त इन उमेद सां ऐं इन आस सां त इंशाअल्लाह सिंध जे अंदरि माण्हू मुतहरिक थी चुका आहिनि, जंहिंमें तव्हां फेसबुक ते मुख़्तलिफ़ पोस्टूं ॾिसंदा हूंदा। बदीन हुजे, सुजावल हुजे, ठटो हुजे ऐं 8 जनवरी ते ठटे में मकली में हिकिड़ी कॉन्फ्रेंस बि थिए पई तालीमी दिहाड़े जे हवाले सां। त अल्हम्दुलिल्लाह सॼी सिंध जे अंदरि माण्हू मुतहरिक थिया आहिनि। जेका जेका इलाइक़ा रहिजी विया आहिनि त उमेदु आहे त अॻिले 2-3 ॾींहंनि जे अंदरि उते बि माण्हू मुतहरिक थींदा ऐं भरपूर तरीक़े सां इन दिहाड़े खे मल्हाईंदा। त आउं वॾो थोराइतो आहियां पंहिंजे तमामु दोस्तनि जो जंहिं इन असांजी पैगाम खे ॿुधो ऐं असांखे उमेदु आहे त उहो इन पैगाम खे लाज़मी जेको आहे उहो शेयर बि कंदा। ऐं हिन खां अलावा ॿी जेका पोस्टूं हलनि पियूं, ज़रूरी कोन्हे त हुन पोस्ट में मूं मोहम्मद अली जो या रियाज़ जो या रहमतुल्लाह बलाल जो या हिन सॼे सारे मिशन में जेका दोस्त आहिनि उन्हनि जो नालो हुजे, उन्हनि जो फ़ोटो हुजे, पोइ असां तव्हांखे रिक्वेस्ट करियूं तव्हां हिनखे शेयर करियो। दोस्तो असांजो कतई इहो मक़सदु कोन्हे, सॼे सिंध में जेको बि माण्हू जेके बि तबिके सां उथी करे इन ॾींहं खे मल्हाइण लाइ जेको बि कंट्रीब्यूशन ॾींदो बेशक उहो असांजे लाइ क़ाबिल एतिराम हूंदो। तव्हां इन 8 जनवरी जे हवाले सां जेतिरी बि आवाज़ु उथारे सघो था, यकीनन ई सॼे सिंध जो आवाज़ु आहे। सॼे सिंध में जेका तालीमी सूरत हाल गुज़िरियल 25-30 सालनि खां रही आहे, अॼु हिन वक़्तु इलाही ज़रूरत आहे त हाणे इन शइ ते असां मुतहरिक थियूं ऐं सिंध जे अंदरि बहितर तालीमी सूरत हाल खे पैदा करे सघूं। तव्हां दोस्तनि जो शुक्रिया अदा कंदे आउं तव्हां खां इजाज़त वठां थो। तव्हांजो प्यारो भाउ मोहम्मद अली खटक।